ये क्रोध बंद कयो तका घर जो मता मुसीबत टरे। ओ बाबा जेकरे फैसले ते हली थो न तो उठ वने अंदर तालो खणिया बाहर अंदर के आयो तो आलो। पुत्र घर में जानवर ना हन वेठा इंसान वेठा तालो हण दो। ठीक है बाबा तो कोई तू इते ही बैठो रहो उते तोखे गलान इंदो ही कोन इन को बेहतर आ तो तू इते ही बैठी रहो। हाँ मुझा मोपी पुत्र मां घर में वेठो आया घर में तू हाणे माला तो हलो। डाठी तो बुधाए बाबा डाठी तो बुधाए तू। पुत्र जिथे गाल ठहे ठाहियूं अचजो पंहिंजा पाण में आहियूं अजायूं नफ़रतूं न वधायो। छो बाबा चाची खेरा सा लहू लहण जो इरादो थी जा जो उन जी सिफारिश पियो करी। वॾो बददिमाग़ छोरो आहियूं वॾो बददिमाग़ ॼण कर मुंहिंजी अखियुनि आॾो। हलो निकिरो तो। अम्मा मां सम्झां थी त बाबा कुछ भी कोन कंदो। बाबा जी जिद अदा अकमल जो लाश घर आणींदी। मायरा मायरा अल्लाह खैर कंदो तू परेशान न थी। खुदा कंदो त तुंहिंजो भाउ खैरन सां हिन घर में ईंदो। तोखां वधीक त मुंहिंजे दिल मथां सदमो रसियो आहे। मां आख़िर अकमल जी माउ आहियां माउ। छा मूंखे दुख न हूंदो? अम्मा जेकॾहिं तोखे सदमो रसियो आहे त पोइ तुंहिंजी अखियुनि जा ॻोढ़ा सुकी छो विया आहिनि? तूं पंहिंजे पुट जी ज़िंदगीअ जे लाइ छो नथी बाबा जे अॻियां नीर वहाई? मतां तुंहिंजा उहे नीर ॾिसी बाबा जी दिलि मेण थी वञे। न मायरा न तुंहिंजे पीउ जी दिलि हिकु अहिड़ी पिंड पाहण थी चुकी आहे जेका भुरी त सघे थी पर कॾहिं बि मेण थी नथी सघे। तॾहिं त चवां पई अम्मा जेसी ताईं बाबा जी दिलि में बदलाव न ईंदो उन जा दुश्मन अदा अकमल के आज़ाद कॾहिं भी कोन कंदा। मायरा अकमल सां हिकु भेण ऐं माउ जूं दुआऊं गॾु आहिनि उनखे कुझु भी कोन थींदो। असांजी दुआउनि खां वधीक बाबा जा ज़ुल्म ॻरा आहिनि। अम्मा मूंखे नथो लॻे त असां जूं दुआऊं बाबा जे गुनाहनि ऐं ज़ुल्मनि मथां मुसलत थी सघनि। अम्मा रब जी ज़ात वॾी रहम कंदड़ आहे। कॾहिं बि ज़ालिमनि जे गुनाहनि जी सज़ा मज़लूम खे न ॾिनी अथसि। तुंहिंजो भाउ हिकु मज़लूम आहे खैरनि सां घर अची वेंदो। इहा हिकु माउ जे दिलि जी दावा आहे। अल्लाह कंदो अम्मी अल्लाह कंदो। माउ जी दुआ औलाद लाइ मंज़िलियूं तय करे वञी अर्श अज़ीम ते क़बूल पवंदी। उन वक्त रहसा उन वक्त असा ये कोठ में के हिन के मथा थुक बिल सोचा। खामोश मजू गलांडस आपरेल रहसा उन वक्त हिनन जे मथा के थुकण में पसंद कोन कंदो हुयो। थुकण में पसंद कोन कंदो हो। हिन के मुझीअ में जायूं ॾिनियूं। रहसा मूं पंहिंजे जिगर जो टुकड़ो हिनन जे हवाले कयो। जिगर जो टुकड़ो हिनन जे हवाले कयो ऐं हिन उन जे बदले मूंखे कहिड़ी इज़त ॾिनी? बच कर रहसा बच कर। हे मुंहिंजे घर में घिरी अचे हिननि मूंखे मारियो आहे। अची राडीअ में मुंहिंजी बेइज़ती कयो इन खां वधीक मूंखे छा रुसवा कंदा? चाचा जेकॾहिं सोनी खे ज़बरदस्ती वठी न विहारियो आहे त अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। उन लाइ बि तव्हां असांखे मजबूर कयो। तव्हां असांखे मजबूर कयो पंहिंजे घर अचण खां रोके छॾियो। अॼु मुंहिंजी वॾी धीउ खे ठहिया वेई घरों ॿाहिरि कढी छॾियो। कहिड़े मुंहिंजे घर भातीअ खे त मां घर मां तरे नाहे कढियो। उन्ही जा कारण बि चाचा परियल तव्हां पैदा कया। इन में असांजो ॾोह न आहे। अरे कहिड़ा कारण? छा जा कारण? जबरो जी ॻाल्हि ॿुधो। तव्हां थोरनि ॻाल्हियुनि जा बि वॾा मसाला बनाए छॾींदा आहियो। बस चाचा बस बस इन खां वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। असांजी पुठी में छुरो हणी ऐं चई थो त असांजो को ॾोह न आहे। जेकॾहिं मां ज़बान खोली न त तुंहिंजी इहा रहियल इज़त बि धूड़ में मिली वेंदी। जबारे न हुए आवाज़ घोड़े था हेठि लाओ न हुए आवाज़ घोड़े था। अजायो इल्ज़ाम हाणे छॾे ॾे। मूंखे ख़बर आहे त तव्हांजे कननि में जेका कमदार हवा भरी आहे। विच में कमदार खे नाण तू असां सां ॻाल्हाए असां सां। अरे मजिदू वॾा पास में ॻाल्हाईंदा त तूं विच ते तप छो थो हणी? अरे रे
तो बि ॻाल्हायो, तो न ॻाल्हायो त ख़ैर आहे, चुप करे वियो हाणे। छो न ॻाल्हाए? तोखां ॿियो छा? हा, हिन जो ॻाल्हाइण सम्झे केरु थो? अरे हाणे ताऊ को नथी दे ने दम रखो। बस बाबा बस, हाणे बस, विच में कोई बि न ॻाल्हाईंदो। हाणे जेके ॻाल्हियूं थींदियूं जब्बार ऐं परेल जे विच में थींदियूं, समझ गए वे न? ओ धरते बाबा, असां आहियूं मोहबती माण्हू ऐं चाहियूं था त मसलो मोहबत सां हल थिए। जब्बार, बाबा जेका हकीकत आहे उहा बयान कर। रहिस मां नथो चाहियां त मां पंहिंजी इज़त खे सरेआम हाणे नंगो कयां, पर जेको कम परेल ऐं चाची खैरां कयो आहे, जेकॾहिं उन्हनि जी जॻह ते मुंहिंजो सॻो पीउ हुजे हा न, त बंदूक हणी पिपड़ कढी विझांसि। बारे जब्बारे या कुर में मुंगी इन जा ॻाल्हियुनि खे न वधाए, न ई के शक शुबा पैदा करे। ख़बर हूं बाक़ी अहिड़ी थो करी रहिस सम्झो न मां भड़ो ते कंदो आहियां। अड़ी इल्ज़ाम हाणे खां पहिरीं पंहिंजे गिरेबान में ॾिसो, पंहिंजे माज़ीअ खे ॾिसो त तुंहिंजी भेण शादीअ खां अॻु में अचण लाइ कीअं गुल खिलाईंदी हुई। अरे झुकी वञो, खबरदार, जो अॻिते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथई। खामोश खामोश खामोश। ये दिलावर खाने जो ताका तो मच्छी मार्केट आहे जिते तव्हां ठठोलूं ठांगरूं कंदव। हाणे जेकॾहिं कंहिं हिकु लफ़्ज़ बि विच में ॻाल्हायो आहे त हुनजो टंगू भञी ॿाहिरि उछलाए छॾींदोमांसि। तव्हांखे पंहिंजी इज़त न ई सही, पर मुंहिंजी इज़त जो ख़्यालु करणो पवंदो। जे मां मोहबती माण्हू आहियां त मुंहिंजी मोहबत जो ग़लति अंदाज़ो न लॻायो। जे मां पंहिंजे मोहबत जी रमज़ खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे साज़न मथां राग दीपक जी ताल मथां ताल आई त सभु सड़ी रख थी वेंदो। माफ़ी बाबा माफ़ी, वधंदो ही। अल्लाह जो आसरो, अल्लाह जो आसरो। न न, तुंहिंजो आसरो बाबा, तुंहिंजो आसरो। सलाम बाबा। वालेकुम सलाम बाबा। खानू आयो जवार, हींअर मूंखे खानूअ सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। तव्हांखे इजाज़त आहे? सुभाणे जो वधीक ॻाल्हियूं वरी पोइ थींदियूं। ठीकु आहे सरकार। पर ॿुधी छॾियो, सुभाणे तूं ऐं परेल अचिजो, ऐं बाक़ी जे हीअ कुत ख़ल्क आई आहे त लठियुनि सां माण्हू बीहारे छॾींदुसि, ऐं पोइ जेको विच में ॻाल्हाईंदो उनखे सोटो लॻंदो निड़ वारो। वञ रे, तोबा तोबा, वॾो को खूनी आहे। ठीकु आहे जीअं तव्हांजो। सर असांखे इजाज़त, पर मिसकिननि जी पारत अथव। ठीकु आहे बाबा, असांखे बि इजाज़त। हा बाबा। ठीकु आहे बाबा। वञ बाबा, खानू ने सब कया। जी बाबा। खानू भली आए। वे बाबा वे।
बाबा असां आहियूं मोहबती माण्हू। ऐं खानू खरदमाग कुर्ब करण वारनि मथां पंहिंजो सिर बि घुरे छॾींदो आहे। बाबा मौलू। जी वॾा बाबा। बाबा वञी खानूअ जे खाइण पीअण जो इंतजाम कर, पोइ राति सॼी पंहिंजी आहे, ॿिया हाल अहवाल कंदासीं। वॾा बाबा सभु कुझु तयारु आहे ओथर ते। न न न न अॼु जेको बि सौदा आहे रोकड़े दा। पोइ बाबा बीठो छो आहीं, वञ अंदरि वञी मानी लॻाए, असां अचूं था। शाबाश। रैस एतिरी तकलीफ़ न कयो, अहवाल ॾेई वठो त मां हींअर ई निकिरी वञा। इहो त थी नथो सघे खानू, इहो त थी नथो सघे जो दिलावर खान जी औताक ते को माण्हू अचे ऐं पेट ख़ाली वापसि हलियो वञे। भोतार तव्हां त सिर्फ़ ॿ अन्न जा खाइण लाइ चओ पिया, पर जेकॾहिं खानू खरदमाग खे केरु कुर्ब सां ज़हर बि आछींदो आहे न, त उहे हथ बि वापसि नाहे मोटाईंदो। तव्हां मुंहिंजे कुर्ब ऐं मोहबत खे मोट ॾिनी, इहो बि तव्हांजो मूं मथां अहसान। बाबा हुकुम कयो, असांखे छो घुरायो अथव? खानू मूसा खान जो पुटु अगवा थियो आहे, ऑफिसरनि जो ज़ोर आहे मथां उनखे मोटाइण लाइ। दोस्तनि खां पुछी चुको आहियां, पर हुनजो को बि डस पतो नथो पए। इन करे तोखे तकलीफ़ ॾिनी अथमि हिते घुराइण लाइ। मूंखे यकीन आहे त तूं मूंसां ग़लति ॻाल्हि न कंदे, जेका सची ॻाल्हि हूंदी उहा ई कंदे। ऐं मूंखे उमेद आहे त तूं मूंखे कंहिं कम खां बि जवाब न ॾींदे। रईस दिलावर खान, खानू खरदमाग अॼु ताईं न कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे ऐं न ॻाल्हाईंदो। मूसा खान जे पुट खे मूं अगवा कयो आहे ऐं हू हिन वक़्तु बि मूं वटि कैद में आहे। मूं उनखे पैसनि जे एवज़ अगवा न कयो, मूसा खान खे पंहिंजे कदमनि में झुकाइण ख़ातिर अगवा कयो आहे। जे मूसा खान ॾे तव्हांजो को पाव पलांद रहियल आहे त कोशिश करे मां अव्हां खे मूसा खान खां पाव पलांद वठी ॾींदुसि। न रईस दिलावर खान, न। खानू एतिरो कमज़ोर न आहे जो ॿियनि जो ज़ोर हुन मथां विझी पंहिंजो पाव पलांद जो वठे। मूसा खान जहिड़े ज़ालिम देव जो जंहिं कबूतर में साव आहे न, उहो कबूतर मुंहिंजे पिंजरे में बंदि आहे। कुझु ई ॾींहंनि खां पोइ मूसा खान रिड़ी अची मुंहिंजे कदमनि में किरंदो। पर मां ईअं नथो चाहियां खानू, मां ईअं नथो चाहियां। मां आहियां मोहबती माण्हू। मुंहिंजी सोच आहे त दुश्मन सां सिधो थी विढ़जे। पोइ मूं बि उन ज़ालिम जे साह जी रग मथां लत रखी आहे। कंहिं मज़लूम अबोज खे त ढाल नाहे बणायो। हा बिल्कुलु, तो कंहिं मिसकीन खे ढाल नाहे बणायो, पर हिक बेगुनाह जे कुल्हे ते बंदूक रखी मूसा खान जो शिकार त करणु चाहीं थो। जेकॾहिं हू बेगुनाह आहे त उनखे पंहिंजे पीउ जे गुनाहनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। हाणे मूसा खान खानू खरदमाग जे ज़ुल्म खां कॾहिं बि बची न सघंदो, कॾहिं बि बची न सघंदो। खानू मुंहिंजे साम्हूं अगरि मूसा खान खे बीहारे बंदूक हणंदे त कारतूस तोखे मां ॾींदुसि, छो त मां आहियां मोहबती माण्हू ऐं अहिड़े अमुन जे वेरीअ जो सफ़ायो ॾिसण थो चाहियां। पर हिक ज़ालिम जे एवज़ मज़लूम जो खून न, कॾहिं बि न। न रईस दिलावर खान, न। मूं कंहिं मज़लूम खे क़ैद नाहे कयो। हे बि हिकु ज़ालिम पीउ जो पुटु आहे त ज़ालिम ई निकिरंदो।
हिन वक्त हू मुझे पिंजरे में बंद आहे, तॾहिं तव्हांखे मज़लूम पियो नज़र अचे। जॾहिं हू मुझे कैद जे चंपे मां आज़ाद थी वियो त ही बि पंहिंजे पीउ खां वधीक ज़ुल्म कंदो। खानू, हिन वक्त मां तव्हां सां बहस करण नथो चाहियां। जे तव्हांजी नज़रुनि में मुंहिंजी ज़रे बराबरि इज़त आहे त मूसा खान जे पुट खे वापसि करणो पवंदो। जे तव्हां मुंहिंजी इज़त नथा कयो त भली मारे छॾियोसि। रईस दिलावर खान, जेकॾहिं खानू खरदमाग खां सिर बि घुरियनि त बिना हबक जे पंहिंजो सिर कटे तव्हांजे कदमनि में रखां। पर तव्हां त खानू खरदमाग खां अहिड़ो सौदो घुरियो आहे जो हुन जे पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई आहे। तंहिं हूंदे बि तव्हांजी इज़त रखंदे छोकर खे वापसि मोटायां थो। 2 ॾींहं छॾे 3 राति छोकरो तव्हांजे बाग वटि तव्हांखे मिली वेंदो ऐं सुबुह साजर उनखे पंहिंजे मालिकनि सां मिलाए छॾिजो। इहो तुंहिंजो मूं मथां एहसान रहंदो खानू। वक़्तु अचण ते ज़रूर लाहींदुसि। वॾा बाबा, सभु कुझु तयारु आहे उधर ते, न उधर ते न पर रोकड़े ते। बाबा खानू, अचो जेको हाल परिया नाल। सुल्तान, हाणे पंहिंजो हिकु ॿ माण्हू जासूसी ते लॻाए छॾ, जेको असांखे मूसा खान जे पल पल जी रिपोर्ट ॾे। हाणे मां चाहियां थो त मूसा खान खे जेको असां ड्रिघो रसो ॾिनो आहे उहो कटे छॾियो। मां नथो चाहियां त उहे ज़ालिम हाणे आज़ाद घुमनि, जिन जे अताब हेठि मिसकीन मरुड़ा तड़पंदा रहनि। मूसा खान जे पेरनि हेठां ज़मीन खे हाणे एतिरो त गरम कंदुसि जो बाक़ी ज़िंदगी मूसा खान दर्जे ते पेर रखी न सघंदो। हिकु ॿ दोस्त आहिनि रुस्तम खान, जिन जो पुलिस रिकॉर्ड बि साफ़ आहे। चई त पोइ उन्हनि सां हाली मिली अचूं ऐं कम बि सम्झाए अचूं। हा सुल्तान, उन्हनि दोस्तनि जा मूं ते कुर्ब थींदा। मां चाहियां थो त मूसा खान घर खां ॿाहिरि निकिरे। हिकु चकर, सिर्फ़ हिकु चकर मूसा खान खुलियल मैदान ते मूंखे हथ अची वञे। अहिड़ो त हशर कंदुसि मूसा खान सां, अहिड़ो त हशर कंदुसि जो बाक़ी ज़िंदगी हवेली में बि छिड़क भरे गुज़ारींदो। रुस्तम खान त छा, पर जेकॾहिं रुस्तम खान जो नालो बि मूसा खान जे कन ते पवे त मूसा खान बेहोश थी वञी पट ते करे। अहिड़ो कमु कर थो चाहियां सुल्तान। त पोइ हल त दोस्तनि सां मिली अचूं ऐं अॼु ई उन्हनि खे कम सां लॻाए अचूं। बाबू मां अबू अबू अरे ॿुधाए, मुंहिंजी जासूसी पियो करी? हाँ, या वती तो पंहिंजे मौत खे आवाज़ ॾींदो। बाबा नूर भटारे जो कसम खानू जी तलाश में आहे।
उतां अॻिते रेस वेहण कोन थो ॾे हिते अचां थो त तव्हां पातरदा आणो वञा त वञा काॾे त पोइ वञ चओ पंहिंजे पीउ मूसा ख़ान खे त जिन जिन वसियतनि ते सयूं कढियूं अथसि करे छॾे छो जो हाणे न मां उन जूं टंगूं सलामत छॾींदुसि न सयूं करण वारा हथ अहिड़ो कमु कंदोमांसि जो सॼी उमिरि पिया हुनखे चमकनि सां मारियूं खाईंदव यादि करे वञी पंहिंजे पीउ खे इहो पैगाम ॾिजाए हाज़ुर बाबा हाज़ुर हाज़ुर ज़रूरु पहुचाईंदोमांसि जो हाणे परे थी त बेमौत न मरी वञी